अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, हिन वक़्तु मुल्क में त छा पर दुनिया लेवल ते इंटरनेशनल ते लेवल ते जेको आहे हिकु सियासी डेवलपमेंट थियणु वञे पई ऐं उन डेवलपमेंट में इहो आहे त अमेरिका जूं चूंडूं हिन वक़्तु पूरी दुनिया जी नज़र जेका आहे उहा US जे इलेक्शन ते आहे। उन्हनि पूरी दुनिया एक्साइटेड आहे, ॾिसणु चाहे थी त हाणे उन्हनि जो कहिड़ो जेको आहे अमेरिका जो नओं सदर मुंतखब थींदो या थींदी, जीअं दुनिया लेवल ते पॉलिसीज़ कहिड़ियूं हूंदियूं, इहे पूरी दुनिया हिन वक़्तु नज़र में ॾिसी रही आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे पाकिस्तान जे लाइ बि ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो वॾो आहे त पाकिस्तान जूं बि कोशिशूं आहिनि ऐं पाकिस्तान बि उन मीडिया जेको आहे उनखे सुठे तरीक़े सां हाईलाइट करे थो US जे इलेक्शन्स खे। ऐं US जे इलेक्शन्स में कुझु डेवलपमेंट्स आहिनि जेके अवां जे आॾो रखंदासीं त ॿ पार्टियूं आहिनि जेके रिपब्लिकन ऐं डेमोक्रेटिक, उन्हनि विच में इलेक्शन आहे। डेमोक्रेटिक पारां डोनाल्ड ट्रंप जेके अॻोड़ा सदर रही चुका आहिनि अमेरिका जा, उहे उम्मीदवार तौरु बीठा आहिनि। त ॿिए तरफ़ कमला हैरिस बीठी आहे जेका रिपब्लिक पारां बीठी आहे। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त अमेरिका जी इलेक्शन जेका आहे उहा हिकु त कहिड़े तरीक़े सां थींदी आहे, नंबर 2 ऐं केरु हिन दफ़े सदर थींदो, ऐं छाकाणि त सुभाणे इलेक्शन आहे, रिज़ल्ट छा हूंदा, छा एक्सपेक्टेड आहे, कंहिंजी पोज़ीशन ज़ोर आहे। छाकाणि त हींअर अमरीकी मीडिया जेका आहे उहा इहा दावा कई आहे कमला हैरिस जी जेका पोज़ीशन उहा आहे बहितर आहे, छाकाणि त उन वटि औरतुनि जो वोट बैंक जेको आहे उहो तमामु घणो आहे। हाणे ॾिसजे इहो बि छा वाकई ईअं मुमकिन थी सघे थो। ॿिए तरफ़ नाज़रीन, पाण पाकिस्तान जी पॉलिटिकल सिचुएशन खे बि हाईलाइट कंदासीं त पाकिस्तान जी पॉलिटिकल जेका सिचुएशन आहे, 26वीं आइनी तरमीम जी जेका पाण प्रोग्रामनि में डिस्कस कंदा पिया अचूं, फाइनली उहा कुझु ॾींहं पहिरियां 26वीं आइनी तरमीम थी वई। त हाणे वरी 27वीं आइनी तरमीम अॼु पेश थियण जा इम्कान आहिनि ऐं लॻे थो त पेश थींदी, पर उन जी का गारंटी बि न आहे, छाकाणि त हुकूमत वटि वोटिंग पूरी न हूंदी त हुकूमत न कंदी। ऐं हॉर्स ट्रेडिंग जो जेको पाण इस्तिलाह चवंदा पिया अचूं, ऐं हुकूमत कोशिशि कंदी हॉर्स ट्रेडिंग जो फार्मूलो बि इस्तेमालु थिए। अच्छा, उन में कुझु एजेंडा आहिनि नाज़रीन, जीअं पाण पोयनि प्रोग्रामनि में बि ॿुधाईंदा आया आहियूं। त हाणे 27वीं अमेंडमेंट में कुझु अहिड़ा पॉइंट्स आहिनि, आर्मी एक्ट तरमीम मंज़ूर कराइण जी कोशिशि कई पई वञे, ज़रियनि पारां अहिड़ी दावा कई वई आहे। ॿिए तरफ़ जजिस जेके आहिनि 17 खां वधाए 34 करण जी पिणु मंज़ूरी करण जी हिकिड़ी बिल पेश करण जो जेको आहे हुकूमत कोशिशि करे पई। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे एक्टुनि में शामिल आहिनि। सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियां अमेरिका जे चूंडुनि जे हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके IR जा प्रोफेसर बि आहिनि ऐं सुठी वर्थ रखनि था, इंटरनेशनली उन्हनि खे तमामु घणी नॉलेज आहे ऐं US जे इलेक्शन जे हवाले सां असांखे सुठे तरीक़े सां ब्रीफ करे सघनि था। महताब अली शाह साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो। अवां यकीनन सुठी वर्थ रखो था इंटरनेशनली। अवां अमेरिका जी जेका इलेक्शन आहे उनखे कीअं था ॾिसो, तव्हांखे छा थो लॻे, कंहिंजी पोज़ीशन वाज़े आहे ऐं सुभाणे केरु कामयाबी हासिल कंदो? साईं, मुंहिंजा गुज़ारिश आहे त अमेरिका में जेके ॿ कैंडिडेट्स आहिनि मेन, हिकु डोनाल्ड ट्रंप ऐं होॾा आहे माई कमला, जिन नालो कमला आहे पर लिखण कमाला था, कमला हैरिस। उहा जेका आहे सा औरत आहे, उनजा वोट्स उनखे न मिलनि। उहे जेके मिनॉरिटीज़ आहिनि ॿियनि कंट्रीज़ सां अचनि था माण्हू, उन्हनि जा बि घणे भाङे उनखे इन करे ऐं हू त हिकिड़ो सरमाएदारनि जो कैंडिडेट आहे रिपब्लिकन, जेको ग़ैर खां कोन घटाईंदो आहे। सर, तव्हांजो आवाज़ थोरो स्लो अचे थो, थोरो लाउडली ॻाल्हाईंदा जीअं असांजे नाज़रीन ते उहो आवाज़ पहुची सघे। साईं, हीउ जेको कमला आहे उनखे काफ़ी हिकिड़ी स्ट्रॉन्ग लैब आहे औरतुनि जी, तव्हां पाण ॿुधायो। ॿियो उनखे लैबी जेका आहे सा जेके ॿाहिरां माण्हू आया आहिनि मिग्रेंट्स रहिया पिया आहिनि सालनि खां वठी, उहे वेंदे माई खे ई था सपोर्ट कनि। इन करे मुमकिन आहे पक सां कोई शइ न थी सघिजे। इहा जेका आहे सा
वो माई खटी वञे पक न आहे पर अंदाज़ो आहे मुंहिंजो जेको नाच सर ॿिए तरफ़ इहो बि साम्हूं अचे पियो त जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई त कुझु जेका सफ़ेद फॉर्म आबादी आहे उन्हनि खे डोनाल्ड ट्रम्प पारां डिॼारियो पियो वञे छा इहे हक़ीक़तूं आहिनि मंज़र आम ते इहे शयूं आहिनि सही डोनाल्ड ट्रम्प अहिड़ो माण्हू आहे जो हुन ऑस्ट्रेलिया वारनि हुन कई पे हिकिड़ी एग्रीमेंट चाइना सां त चई हुनजे लफ़्ज़नि Australians, the nation of orphans and thieves, चोरन ऐं यतीमनि मुल्क अहिड़ी क़िस्म जो जेको हुनखे ईंदो आहे सो चई ॾींदो आहे आम क़िस्म जो माण्हू आहे पर अमेरिका जो सरमाएदार सपोर्ट पियो करे उनजे मुक़ाबले में माई जेका आहे सा समझदार आहे सुलझल आहे इन करे उनजी लावीज़ अच्छा शाह साहब ॿिए तरफ़ इहो डोनाल्ड ट्रम्प पंहिंजे तकरीरुनि में जॾहिं उन इलेक्शन जेका मुहिम हलाई आहे उनमें उन इहो चयो आहे हीउ जेको फ़लस्तीन जो इशू आहे या ॿिया जेके दुनिया लेवल ते जेके इशूज़ आहिनि आई कैन सॉल्व दिस ऐं मां इहे इशू रिज़ॉल्व कराईंदुसि छा तव्हांखे लॻे थो इहा हिकिड़ो सियासी बयानु आहे या वाक़ई इहे कुझु थी सघे थो का अमेरिका अहिड़ी पॉलिसी आणे सघे थो न सही न अमेरिका अहिड़ी काई पॉलिसी कान आणंदी मिडल ईस्ट में जेका आहे सा अमेरिका तमामु घणो जेको आहे जूश लाबी जो असरु आहे इन करे इज़राइल खे नाराज़ कोन कंदी अमेरिका चाहे उहो कमला अचे या इहो डोनाल्ड अचे कोन कंदा अच्छा माना हीअ त उहो कमु थी वियो जीअं असां वटि सियासी बयानु ॿियो हूंदो आहे ऐं हक़ीक़त ॿी हूंदी आहे जॾहिं वज़ारत उज़मा मिलंदी आहे सेम सीन ओॾे ई आहे ईअं ई थींदो अच्छा सुभाणे सर तव्हां छा था सम्झो चूंड जेका थींदी छा अक्सर जॾहिं इलेक्शन जी ॻाल्हि अचे त पोइ माण्हू चवंदा आहिनि फ्री एंड फेयर इलेक्शन नाहे थी या जॾहिं को उम्मीदवार हाराए वेंदो आहे त पोइ चवंदो आहे फ्री एंड फेयर इलेक्शन नाहे इलेक्शन में रिगिंग थी आहे तव्हांखे छा थो लॻे छा अमेरिका में अहिड़े टाइप जी का सिचुएशन हूंदी आहे या उते मेरिट जी बुनियाद ते मुंतख़ब नुमाइंदो थींदो आहे उते जेको आहे मेरिट आहे अच्छा अमेरिका में मेरिट आहे ठीकु आहे वॾी महिरबानी मेहताब अली शाह साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं यकीनन तव्हां हिकिड़ी अमेरिका जे हवाले सां पॉलिसीज़ ॿुधायूं इलेक्शन जे हवाले सां जीअं त नाज़रीन मां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजे पैनलिस्ट जो चवणो हुयो त बतौर तजिया निगार त अमेरिका में फ्री एंड फेयर जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो बिल्कुलु दुरुस्त आहे कंहिं क़िस्म जी हुते रिगिंग नाहे थींदी नंबर 2 जहिड़े तरीक़े सां हुननि ॿुधायो त कमला हैरिस जेका उम्मीदवार आहे प्रेसिडेंसी लाइ प्रेसिडेंसी ऑफ अमेरिका ऐं उन जी पोज़ीशन जेका आहे तमामु बहितर आहे ऐं लॻे थो उहा सुभाणे ही इलेक्शन जेका आहे उहा विन कंदी ऐं लॻे थो छाकाणि त ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे अमेरिका जी मीडिया जेका आहे उन्हनि इहा दावा कई आहे त जेके औरतुनि जो वोट बैंक आहे उहो टोटली सपोर्टेड आहे टू कमला हैरिस ऐं उनखां अलावा जेके सफ़ेद जेके असां ॿुधाए वियासीं सफ़ेद फार्म आबादी वारा जेके कुझु माण्हू आहिनि उन्हनि जी बि सपोर्ट जेका आहे कमला खे जेका आहे हासिलु आहे पर ॿिए तरफ़ इहो बि अमेरिकी मीडिया दावा कई आहे त जेको डोनाल्ड ट्रम्प आहे उन कोशिशूं करे रहियो आहे न कहिड़े तरीक़े सां फ्यूडल थी करे फ्यूडलिज़म जे कल्चर खे अपनाईंदे उन खे वठी हलिजे ऐं हथी वठाईंदे उन जेके आहे उन्हनि खे डिॼाइण जी कोशिशि कई आहे अमेरिका मीडिया अहिड़ी दावा कई आहे हाणे सुभाणे छा थिए थो इलेक्शन आहे ज़ाहिरा उनमें केरु कामयाबु थिए थो छा उनजो प्रोसीजर हूंदो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सुभाणे 270 जेके वोट आहिनि उहे घुर्बल आहिनि फॉर प्रेसिडेंसी टू बिकम प्रेसिडेंट ऑफ यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका हाणे 270 जेकॾहिं को लीड सां वोट हासिल करे सघे थो त उहो ज़ाहिरा प्रेसिडेंसी जो हक़दार हूंदो ऐं उन्हनि खे उते प्रेसिडेंसी मिलंदी छाकाणि त हुते कंहिं बि क़िस्म जी न इन्वॉल्वमेंट हूंदी आहे ऐं न कुझु उते जेको आहे फेयर एंड फ्री इलेक्शन्स थींदा आहिनि हाणे सुभाणे ॾिसिजे त छा थो थिए बाक़ी पोज़ीशन जेका आहे जीअं पैनलिस्ट ॻाल्हि कई त कमला हैरिस जी जेका पोज़ीशन आहे उहा वधीक मज़बूत आहे हाणे सुभाणे ॾिसिजे त इन मामले ते छा थो थिए सो नाज़रीन प्रोग्राम जारी आहे हिते वठो त शॉर्ट ब्रेक स्टे विथ अस
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में अव्हां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। जीअं त नाज़रीन पाण पॉलिटिकल इशूज़ ते ॻाल्हायूं पिया ऐं मुसलसल ॻाल्हाईंदा पिया अचूं। जेका 26 अमेंडमेंट हुई उन ते बि पाण काफ़ी प्रोग्रामनि में इहो इशू हाईलाइट कयो ऐं हाणे जेका डेवलपमेंट साम्हूं आई आहे त को बि असेंबली में बिल पेश कयो वियो आहे ऐं उन बिल में कुझु शयूं आहिनि जेके हींअर ज़रियनि खां असांखे मालूम थियूं आहिनि, जंहिंमें सर्विसिस चीफ्स के मुद्दत मुलाज़मत में 3 साल खां वधाए 5 साल करण जी तजवीज़ पिणु शामिल आहे। उनखां अलावा काबीना में तब्दीली करण जा इम्कान पिणु आहिनि। उनखां अलावा जेके आहिनि इंसदाद दहशतगर्दी एक्ट में बि पिणु का तरमीम थी सघे थी, उनमें का चेंजिंग थी सघे थी। उनखां अलावा जेको पाण ज़िक्र कंदा पिया अचूं सुप्रीम कोर्ट जे जजिस जो तादाद वधाइण, पहिरियां इहो हुयो 17 खां 23-24 कनि पिया, पर हाणे इहो साम्हूं आयो आहे त 34 कनि पिया। ज़ाहिरा ही हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे। इनमें ज़ाहिरा काफ़ी अपोजिशन पार्टियूं इख़्तिलाफ़ कंदियूं, थी सघे थो जेका उन्हनि जी कोलिशन गवर्नमेंट आहे पीपल्स पार्टी उहा बि इन मामले ते इख़्तिलाफ़ रखे। इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेका हिन टाइम इस्लामाबाद में पार्लियामेंट में सूरत हाल थी रही आहे, इन सॼे मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सीनियर सहाफ़ी तजिया निगार शाहीन कुरैशी साहब मौजूद हैं। बहुत शुक्रिया कुरैशी साहब, आपने हमें टाइम दिया। कुरैशी साहब, सबसे पहले तो हमें ये बताएं कि हुकूमत आखिर चाहती क्या है? कभी वो चीफ जस्टिस को एक्सटेंशन देने के चक्कर में है तो कभी सर्विसेज चीफ्स को एक्सटेंशन देने के चक्कर में है। हुकूमत इतनी जो है वो बड़ों का कहना क्यों मान रही है? नंबर 1। नंबर 2, जहां तक जजेस की बात थी 17 से 23 तो समझ में आ रहा था, लेकिन अभी हमें जराए से मालूम हो रहा है कि वो 34 जजेस बढ़ाने की बात कर रहे हैं। सर, बड़ा सबके लिए ये तो एक ऐसी सरप्राइज मूव की गई है हुकूमत की जानिब से, जिसमें मैं समझता हूँ कि अपोजिशन इवन मीडिया तक को इन्होंने हवा नहीं लगने दी। और मुझे खदशा है और मैं सोच सकता हूँ कि शायद अपने इत्तेहादियों से भी जो है इस बाबत बात नहीं की गई होगी, क्योंकि जो पिछला जो है आईनी तरमीम जो 26वीं थी, उसके अंदर जब फौजी अदालतों की बात थी, उसको बिलावल भुट्टो ने जो है इसी बाइस जो है हाथ बढ़ाया था मौलाना फजलुर रहमान की तरफ कि वो मिलजुल कर उन्होंने वहां से फौजी अदालत के मामले को वहां से उतरवा दिया एजेंडे से। तो खुद उन्होंने उन्हीं दिनों में 26वीं आईनी तरमीम के दिनों में ये बोला था कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने तो कभी फौजी अदालतों की हमायत नहीं की है। तो इस बुनियाद पर मैं तो तवक्को रखता हूँ कि ये जो है इसमें बहुत ही मुश्किलात पेश हो जाएंगी। पीपल्स पार्टी जिसका माजी जो है जमहूरियत के साथ वाबस्ता है कि वो मुस्लिम लीग नून के जो है हुकूमत में शामिल भी ना हो, तो और इतना गुनाहों का बोझ अपने कंधों पे ले ले कि जो है फौजी अदालतें भी आ जाएं, आर्मी चीफ की मुद्दत को आप असेंबली में कर दें। अवाम के लिए तो अभी कोई कानून साजी की नहीं है। और जजेस की भी तादाद जो है 24 तक कहते कहते एकदम 34 हो गई है। तो इस तरह तो मैं ये समझता हूँ कि मौलाना फजलुर रहमान और पीटीआई का जो ये मौक़िफ़ है जो 26वीं आईनी तरमीम पे था कि ये बिल तो कहीं और से आया है, और ये तारड़ साहब जो हैं ये तो हमारे से मिलते भी रहे तो बिल होता ही नहीं था इनके पास। तो ये तो वाक़ईतन ये नजर आया है कि बिल बाहर से आ रहे हैं और जिसके अंदर इनकी जो है मौजूदा शहबाज शरीफ हुकूमत की कोई क्रेडिबिलिटी नहीं है। कि मतलब है कि जमहूरियत का मकसद तो ये होता है कि आप अवामुन नास को रियाया इस तरह थोड़ा ही समझेंगे कि जो आपका दिल चाहेगा आप कर देंगे। यहाँ बड़ी मुश्किल से जुल्फकार अली भुट्टो शहीद के दौर में 73 का पहला मुत्तफ़िक़ा आइन बना, उसके बाद मार्शल लॉ में और दीगर जो है फौजी डिक्टेटर्स के दौर में उसके अंदर जो है बहुत ज्यादा तबाही की गई, जिसे 18वीं तरमीम तक काफी हद तक बेहतर किया गया। और उसमें तकाजा तो ये था कि उसे मजीद जो है ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन को बहाल किया जाए। तो ये तो इसको का जो है रुख बदल देने के मुतरादिफ है कि अगर जो है पार्लियामेंट जो है चीफ की जो है मुद्दत जो है 5 साल करते, जब एक्सटेंशन की बात थी तो आप उसको 5 साल मुद्दत क्यों कर रहे हैं? ये सवाल अवाम भी पूछने का हक रखती है। मीडिया से में भी कोई डिबेट अभी नहीं हुई थी, ना ही कोई दीगर सियासी जमातों या बशमूल, बल्कि अभी तक तो जो है मुस्लिम लीग के खुद
خواجہ آصف اور یہ تمام لوگ اور تارڑ یہ کہہ رہے تھے کہ کوئی ہمارے جو ہے کنسیڈریشن نہیں ہے, صرف جو ہے وہ جو ہے بل لانا ہے ہم نے کہ وہ جو پریکٹس کا جو بل ہے اس میں جو ترامیم کرنی ہے ججز کی تعداد بادات کو اس کے مطابق ہم سمپل قانون سازی سے کر سکتے ہیں. لیکن یہ اس طرح کی چیزیں جو آ رہی ہیں اور یہ تو ایک تنازع کھڑا ہو جائے گا. اس جانب میں ایک اور بھی بات کہنا چاہتا ہوں کہ دوسری جانب یہ بھی جو ہیں اطلاعات پھیلائی جا رہی ہیں کہ جی جو بشرا بیگم کی ضمانت ہوئی اور دیگر لوگوں کی رہائیوں کی جو باتیں ہو رہی ہیں اس کے اوپر خود نون لیگ والے اس طرح تاثر دے رہے ہیں جیسے کوئی اور قوت جو ہے ان کی جو ہے سہولت کاری کر رہی ہے. تو اگر اس کے اندر نون لیگ خود اس سہولت کاری کے اندر شامل ہو گئی کہ بھئی وہ بل پہلا بھی لے آئے تھے اور جس کے اندر جو ہے فوجی عدالتوں کا بھی تھا اور پھر بلاول اور جو ہے مولانا فضل الرحمان کی اس چیز پر کنسنسس ہوا کہ ہم دونوں مل کر ایک ڈرافٹ بنائیں گے, پھر اس پہ اکٹھے ہم متحد ہو جائیں گے اور وہ جو ہمارا متفقہ ڈرافٹ ہوگا اس کو لے کے ہم آگے چلیں گے. اور اسی طرح ہوا کہ پیپلز پارٹی نے اپنا ڈرافٹ بنایا اور اس کے اندر سے فوجی عدالتیں اور اس طرح کے تمام معاملات نکالے گئے اور 56 سے وہ جو ہیں تعداد نیچے لائے گئے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہ ایک بہت بڑا پینڈورا باکس اس وقت کھولنے جا رہے ہیں, کیونکہ یہ یہاں پہ اس طرح کی بھی قانون سازی کی بات ہو رہی تھی جو میں نے پرسوں بھی کسی میڈیا پہ کہا, آپ ہی سے شاید بات ہو رہی تھی کہ یہ جو ہے 6 ماہ جو ہے کسی کو شعبے میں اندر رکھ لینا, تو یہ تو انسانی حقوق کی پامالی ہے کہ کب میں کسی کو پسند نہ ہوں تو وہ اٹھا کے مجھے 6 ماہ کے لیے بک کر دے اور جج کو یہ کہا جائے کہ جی یہ تو پارلیمنٹ کا منظور شدہ جو ہے قانون ہے. تو یہ ایک بہت اس وقت میں یہ سمجھتا ہوں کہ یہ تمام ذمہ داری بلاول بھٹو زرداری پہ آئی ہے کہ جن کی سیاسی جماعت پیپلز پارٹی ہمیشہ انسانی حقوق اور شہری حقوق اور جو ہے اس طرح کے عوام دوست قانون سازی کے لیے ہی تیار تھی ہمیشہ, اور آمرانہ جو طرز عمل ہیں اور اس طرح کے ڈکٹیٹوریل جو ہیں انداز کو ہمیشہ مخالفت کرتے رہے. اور گزشتہ دنوں بھی جو ہے بلاول بھٹو نے برملا یہ کہا کہ ہم اپنے انٹرویوز جو انہوں نے پے در پہ انٹرویو دیے تھے جس میں 26ویں آئینی ترامیم اور جو ہے بلکہ انہوں نے صرف اتنا اچھا قریشی صاحب, آپ کو کیا لگتا ہے کہ جو فیصلہ فائد عیسیٰ صاحب نے دیا تھا 63A کا, اس کی تشریح کا, جو کہ ہارس ٹریڈنگ کے حوالے سے تھا, لوٹا کریسی کا تھا, تو آپ کیا لگتا ہے ابھی جس طریقے سے ہم دیکھیں آج جو یہ امینڈمنٹ لائی گئی ہے جس طریقے سے خفیہ طور پہ, تو اب یہ لگتا ہے کہ ان کے ساتھ کچھ لوٹے ملے ہوئے, ان کو اتنا کانفیڈنس ہے کہ وہ آئینی ترمیم کروا لیں گے اب دوبارہ؟ دیکھیں بات جو آپ 63A کی کر رہے ہیں نا, 63A کے بغیر بھی آپ نے تو خود یہ جو ہے سارا کچھ دیکھا ہے اور نشر کیا ہے کہ جب چیئرمین سینٹ کا الیکشن ہوا تو صادق سنجرانی صاحب کو کس طرح 64 ووٹ جو ہے پورے کروا دیے گئے تھے. تو اس کا مطلب یہ ہے کہ جو بنیادی ڈائلاگ ہوا تھا جو ہے عمران خان پروجیکٹ کے بعد کہ جو ہے ہمارا ادارہ جو ہے نیوٹرل ہو گیا, اس کا مطلب ہے کہ یہ نیوٹرل نہیں ہوئے چونکہ 2024 کے الیکشن بھی متنازع کر دیے گئے اور فارم 14 جو ہے نا 17 کے مسائل چھیڑ دیے گئے. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ اس طرح کا طرز عمل ملک کے اندر ایک کیوس بنا دے گا, چونکہ کئی فورسز دیکھیں نا. سب سے بڑی بات تو یہ ہے کہ موجودہ جو حکومت ہے کیا اسٹیبلشمنٹ نے اتنے بندے ارینج کر لیے ہیں کہ کل کو بلاول کے جو ہیں 68 ووٹوں کے بغیر بھی وہ حکومت چلا سکیں, یا یہ کہ بھئی بلاول بھٹو پاکستان پیپلز پارٹی کی جو ہے اپنی جو ہے تاریخ کو مسخ کر دیں گے کہ وہ ہر قسم کی قانون سازی میں ان کو آگے بڑھاتے جائیں گے. وہ تو گزشتہ انٹرویو میں بھی یہی کہہ رہے تھے کہ جو پولیٹیشنز نے اپنی سپیس لی ہیں اور یہی جو انہوں نے کانسٹیٹیوشنل بینچ پر اتفاق کیا وہ پارلیمنٹ کی بالادستی کے اوپر کیا
جس کے لیے وہ جلوس بھی اور سیلیبریشن سندھ میں بھی کر چکے ہیں کہ بھئی یہ انہوں نے یہ اسٹیبلش کیا ہے کہ کسی طرح جو ہے یہ اختیار عوام کے منتخب نمائندوں کا حق ہے کہ وہ جس طرح کی قانون سازی کریں وہ آئین کی روح کے مطابق قانون سازی کریں جس میں انسانی حقوق اور انسانی حقوق کا تحفظ جو ہے وہ گارنٹی کیا جائے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان پیپلز پارٹی کے ووٹوں کے ذریعے جو ہے شہباز شریف کی حکومت ہے اور اس کا سارا اونس اور بوجھ جو ہے بلاول بھٹو زرداری کی پالیٹکس پہ آ جائے گا. اور میرے سیاسی بصیرت تو یہ کہتی ہے، ہو سکتا ہے میں غلط خدا نہ کرے ثابت ہو جائے میری بات، کہ یہ لیکن میں سمجھتا ہوں کہ اگر وہ بے نظیر بھٹو اور شہید بھٹو کی لیگیسی پر چلتے ہیں تو وہ اسے کہیں گے کہ یہ ہمارے سے ڈسکس نہیں ہوا. ہم نے یہ ماضی میں بھی دیکھا ہے کہ جب پچھلی وہ آئیں ترامیم تو اس میں جو ہے بلاول بھٹو نے اوپنلی کہا کہ یہ ہمارے سے شیئر نہیں کی گئیں، حالانکہ ایک دفعہ عطا تارڑ نے کہا کہ کی گئیں لیکن بعد ازاں نون لیگ نے کہا کہ نہیں یہ چیزیں جو ہیں ہم نے شیئر نہیں کی تھیں. تو میں سمجھتا ہوں کہ اسی طرح کی توقع رکھتا ہوں کہ کہیں کہ یہ ہمیں اعتماد میں لیے بغیر یہ سارا کچھ کیا گیا ہے اور یہ اس سے جو ہے یہ نظر آ رہا ہے کہ موجودہ حکومت جو ہے بالکل وہ کوئی اپنی شناخت نہیں رکھتی اور جو شہباز شریف سے ہمیں ان کا ماضی جو ہے IEI سے مسلم لیگ نون کا جو شروع ہوا اور وہ ضیاء الحق کے لاڈلے رہے، بعد ازاں مشرف کو بھی وہی لائے اور پھر دیکھیے سزاؤں کے بعد وہ باہر بھی چلے جاتے ہیں، چاہے وہ عمران خان کے دور میں لندن چلے جائیں یا وہ مشرف کے دور میں دبئی چلے جائیں. جمہوریت پسند جو ہیں قوتیں، جمہوریت کے دائی، کیونکہ پاکستان ایک وفاقی جو ہے آئینی ملک ہے تو وفاق کو بڑا اس طرح کی چیزوں سے نقصان پہنچے گا کہ اگر اسٹیبلشمنٹ کو یا نون لیگ کو منمانی کرنے دی گئی تو میں سمجھتا ہوں کہ وسیع تر جو ہے اس کی مخالفت ہونی چاہیے. ٹھیک ہے، بہت شکریہ شاہین قریشی صاحب، آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین جی تمام اسانے پینلسٹ کی گال بول بدھی، ظاہر ہے یہ وڈو چیلنجنگ بل ہے، یقیناً اگر اپوزیشن پارٹیز ہن جی مخالفت بھی کن تھوں ہارس ٹریڈنگ کے ذریعے لوٹا کریسی ذریعے حکومت جکا ہے پوئے بھی ہی بل جکو ہے آسانی سے وہ پاس کرائے سکے تھی، پر ہن میں مین رول جکو ہے وہ بلاول بھٹو زرداری صاحب جو ہے جیکڈیں وہ ڈیموکریٹک پارٹی سا تعلق رکھن تھا پنج پان کے ڈیموکریٹک سنرائن تھا بے نظیر بھٹو صاحبہ کے نقشے قدم تے ہلن تھا تو انہن کے ہی جو بل ہے گھٹ میں گھٹ ان تے سیدھو موقف رکھن کھپے گھٹ میں گھٹ ہن بل جی جو ہے مخالفت کرن کھپے. ان کیس یہ بل تھی وجے تو پو ہی ایکڑو ٹرینڈ تھی ویندو تو جن جی بھی ایکسٹینشن ہوندی ظاہر ہے وہ پو چیف جسٹس جی ہوجے آرمی چیف جی ہوجے پو وہ ایکسٹینشن وٹھی کرے آسانی سے جو ہے وہ پنجا ذاتی مفاد وٹھندا. حکومت جکا ہے وہ ہمیشہ ماضی جیاں کٹ پتلی رہی ہے ہیر بھی حکومت جکا ہے وہ کٹ پتلی اساں کے نظر اچے پئی جی انہن کے چیو ونے تو یہ حکومت کرے پئی. ہاں ڈسجے چھا تو تھے ہیر ہتے جو مین رول ہے وہ بلاول بھٹو زرداری صاحب جو ہے ڈسوں تھا وہ کیڑو رول پلے کن تھا. ناظرین جو پروگرام جو وقت ہے وہ پجانی تو پہنچے موکھے ڈیندا اجازت اللہ نگہبان.